इंडिया में एक अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे जंहिंजी हर कंहिं मज़म्मत कई आहे तमाम वर्ल्ड लीडर्स, पर ॿिए पासे ही जेकी ख़िते में विच ओभर में वधंदड़ ॻणती वारी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाए वठूं था। इमदाद साहब, ही इसराइल मुमकिना हमलो करणु चाहे पियो ईरान ते ऐं ॿिए पासे इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जी जेकी क़रारदाद ईरान ख़िलाफ़ मंज़ूर कई वई आहे, 3 यूरोपीय मुल्कनि जेको आहे हू पेश कई आहे, उनखे बाद में मंज़ूर भी कयो आहे। उन बाबति सलामती काउंसिल में ईरान जो रिप्रेजेंटेटिव भी काफ़ी दफ़ा ख़त भी लिखी चुको आहे, तमाम इंकशाफ़ इल्ज़ामनि खे रद्द करे चुको आहे। ही सूरतहाल केतिरी तव्हांखे या छिकताण हिन में वधंदे नज़र अचे पई ऐं छा थियणु वञे पियो ईरान ऐं इसराइल जे विच में? लेला जेको हिकिड़ो जेका एजेंसी आहे IAEA उन्हनि जेका पंहिंजो इसराइल पंहिंजो ईरान जे ख़िलाफ़ हिकिड़ी क़रारदाद पास कई आहे या उन्हनि जी जेका फाइंडिंग्स आहिनि वो जेको इल्ज़ाम आहे ईरान ते, त ईरान जेको आहे उहो मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी पियो करे। हाणे उहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक क़िस्म जो हथियार आहे इसराइल वटि बि ऐं अमेरिका वटि बि, ऐं इसराइल अॻे ई जवाबु ॻोल्हींदे वरितो पिए ईरान ते हमलो करण लाइ। सो हाणे हीअ सूरतहाल जेका आहे जेका अमेरिकन मीडिया रिपोर्ट करे थो पियो त इसराइल तयारी करे चुको आहे ईरान ते हमले जी, ऐं गॾोगॾु ईरान में बि तयारियूं कयूं वियूं आहिनि, मशक़ूं शुरू थी वियूं आहिनि। एतिरे ताईं जो अमेरिका पंहिंजो जेको हमलो आहे उन्हनि खे महदूद रहण जो हुकुम ॾिनो आहे, सफ़ारती हमलो। टेंशन जेका आहे उहा पैदा थींदी विच ओभर में बि ऐं असां वारे ख़िते में बि हिते ज़ाहिर आहे, छाकाणि त ईरान मां ॾिसो त पाकिस्तान ऐं भारत जी जेका जंग लॻी हुई उन में ईरान पाकिस्तान सां कुलो कुले मिलाए बीठो हुयो। तो हाणे जेकॾहिं ईरान जे मथां को हमलो थींदो ऐं इसराइल उहो करे थो त उनजो ज़ाहिर आहे जेको आहे ॿिया मुल्कनि सां ग़ैर पंहिंजो लातालुक नथा रही सघनि पिया, चाहे उहे आलमी ताक़तूं हुजनि चाहे पोइ वरी हिन ख़िते जा जेके मुल्क हुजनि, पाकिस्तान हुजे या इस्लामी मुल्क ॿिया हुजनि, उहे ज़ाहिर आहे लातालुक न रहंदा, छाकाणि त अवल उहा थी सघे थी। ऐं उनखां पोइ जेकॾहिं ईरान जे मथां हमलो करे उन जंग में सॼी दुनिया खे या पाकिस्तान खे मुलविस करण जी कोशिशि कंदो त ज़ाहिर पाकिस्तान खे निशानो बणाइण जी कोशिशि करे सघे थो। उनजे करे हीअ सूरत हाल जेका आहे दुनिया लाइ अलार्मिंग आहे। हिकिड़ी वॾी जंग जेका आहे पाकिस्तान ऐं भारत जी जंग जेका हुई, बेशक ॿिनि एतिरी ताक़तुनि में उहा जंग हुई, पर उनखे जेको आहे कुझु कलाकनि जे अंदरि अंदरि सीज़ फायर वारे पासे जेको आहे उहा वठी वियो, चाहे ट्रम्प वठी वियो या वरी जेको आहे आलमी जेका बरादरी आहे उन्हनि हिकिड़ो उनखे अमन वारे पासे जेको आहे आंदो फौरी तौर ते। सो हाणे हिन जंग जेकॾहिं हीअ जंग छिड़ंदी, इसराइल जेकॾहिं हमलो कंदो त उहो दुनिया लाइ वॾो ख़तरनाक हूंदो। उनमें आलमी ताक़तूं जेके आहिनि उहे मुलविस थी सघनि थियूं, छाकाणि त इसराइल खे सपोर्ट आहे मुकमल तौर ते अमरीकी हुकूमत जी ऐं ॿियनि आलमी ताक़तुनि जी, उनजे करे ही वॾी ख़तरनाक सूरत अमेरिका जो रोल उन ते बि रोशनी विझो त उहो सदर ट्रम्प जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उनजो रवैयो या स्टेटमेंट्स छा ॿुधाइनि पिया इसराइल ऐं ईरान जे विच में छिकताण जेकी मुमकिना तौर ते वधी सघे पई? ॾिसो, जेको ईरान इसराइल जे मामले में ख़ासि तौर ते ट्रम्प जो जेको रवैयो आहे, अमेरिका जो जेको रवैयो आयो आहे, शायदि दुनिया खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ आहे, पंहिंजे माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ ज़रूरु आहे। पर जेकॾहिं ईरान जे मामले में ॾिसिजे त उते हुननि जूं सख़्तियूं जेके आहिनि उहे वधीक आहिनि। रिसेंटली जेको ट्रम्प चूंडिजी आयो ऐं उनखां पोइ जॾहिं पाकिस्तान ऐं भारत जी जंगबंदी ट्रम्प कराई, उन दौरान मां ॾिठो हूंदो त हिकिड़ी डेवलपमेंट थी हुई त ईरान सां राब्ता थिया हुया अमरीकी इंतज़ामिया जा, ऐं उन में ईरान जो जेको पंहिंजो रूहानी पेशवा आहे ख़ामनाई साहब, उन्हनि जे तर्जुमान इहा स्टेटमेंट ॾिनी हुई त जेकॾहिं अमेरिका असां सां पाबंदियूं ईरान सां हटाए त असां जेको आहे पंहिंजे जौहरी प्रोग्राम खे महदूद करण जो ते गौर कंदासीं, ऐं उन ते आमादगी तक़रीबन हुननि ज़ाहिर करे छॾी हुई, पर उनजी मोट का न मिली हुई। सो हाणे हीअ जेका अमेरिका जो जेको रवैयो आहे उहो इसराइल खे नाराज़ उहो लॻे थो त कंहिं बि सूरत में करण जी पोज़ीशन में न आहे अमेरिका, या करणु नथो चाहे, छाकाणि त अमेरिका जी सपोर्ट खां सवाइ इसराइल अहिड़ी का शइ करे कोन थो सघे पियो। जेकॾहिं अमेरिका जी सपोर्ट न हूंदी त इसराइल जेको आहे उहो ईरान ते हमलो न कंदो, पर जेकॾहिं ईरान ते हमलो करे थो त इहो पक सम्झिजे त उहा अमेरिका जी सपोर्ट ई उनखे हूंदी। पाकिस्तान ते बि तव्हांजो चवणु आहे त वॾो असर पइजी सघनि था।